अच्छा, जैसे हमने फेशियल की बात की, ऐसे मैनी पेडी भी आ जाते हैं ना, हाथों पैरों का भी तो ख्याल रखना जरूरी बहुत होता है जरूरी, खवातीन के लिए। कि आजकल तो मर्द जो हजरात हैं वो अब हम दोनों के लिए बात करते हैं, बिल्कुल। तो ये इसमें भी कोई वैरायटीज या इसमें भी कोई ऐसी चीजें हैं जैसे हम कहते हैं हाँ चलो मैनी पेडी तो हमने कर लिया, लेकिन मैनी पेडी में भी जब पार्लर पे जाओ तो वो कहते हैं आपको कौन सा मैनी पेडी चाहिए, तो इसमें क्या है? बिल्कुल सही। एक होता है नॉर्मल, एक होता है स्पा के साथ, एक होता है जी वो जिस तरह से स्किन हाइड्रेट, वो प्रॉब्लम तो है ना, इसमें भी ड्राइनेस हो जाती है। अच्छा। हैंड्स में भी, फीट में भी, ठीक है, तो ड्राई उसमें होता है। तो मॉइस्चराइजिंग रिच तो प्रोडक्ट पर ही होता है कि वो जितने एक्सपेंसिव प्रोडक्ट यूज़ करते जाते हैं वैसे ही उसकी डिमांड भी करते रहते हैं, ठीक है। लेकिन अगर एक मैनिक्योर पेडिक्योर अच्छा आप सैलून से करा लेते हो मंथली, और उसको भी आप टेक केयर करते हो होम रेमेडीज़ के साथ, तो भी अच्छा होता है। मॉइस्चर करना, ठीक है, और कोई भी प्रोडक्ट यूज़ करें मैनिक्योर पेडिक्योर की या घर में रखें फेस की, तो उससे पढ़ लेना चाहिए, उसमें मॉइस्चर होना बहुत ज़रूरी है। अच्छा। इवन के जो एक्नी वाले होते हैं, एक्नी जो प्रॉब्लम होता है, वो लोग क्या करते हैं कि इतना ड्राई यूज़ कर लेते हैं कि बस एक्नी ख़त्म हो जाएगा, शायद हर चीज़ को ड्राई प्रोडक्ट लगाते हैं एक्नी, तो एक्नी जो अपना जो नेचुरल मॉइस्चर स्किन का होता है वो भी आउट हो जाता है, जिससे क्या होता है और मजीद प्रॉब्लम्स हो जाते हैं। तो मॉइस्चर ना ख़त्म किया जाए, हर प्रोडक्ट में मॉइस्चर हो। तो मैनिक्योर पेडिक्योर का ये कि नॉर्मल मैनिक्योर पेडिक्योर एक वाइटनिंग आ जाता है, कुछ को हम पॉलिश के साथ करते हैं, स्किन पॉलिश करके फिर हम मैनिक्योर पेडिक्योर करते हैं, और बाकी कुछ प्रोडक्ट्स पे भी होता है। अच्छा, तो मतलब हम अब आपके सैलून पे आएंगे और मैं और लियाकत साहब दोनों आएंगे, तो ये तो वहाँ पे किस्मत बताएंगे, मैं फेशियल करवाऊंगी। बिल्कुल, मोस्ट वेलकम आप लोग। वहाँ पर ये तो मतलब जाहिर सी बात है, जहाँ सैलून होगी वहाँ बहुत सारी लड़कियाँ होंगी, तो वो तो हर कोई चाहेगा ना कि मेरे साथ क्या होगा, मैं जो चाहती हूँ होगा नहीं होगा, तो ये तो उसमें लगे रहेंगे। हाँ, बिल्कुल। और मेरा काम हो जाएगा, बिल्कुल हो जाएगा आपका, तो वेलकम, बिल्कुल आपके लिए तो है, आप आए। तो इहो मतलब हाणे असां डन था कयूं, डन ना असां जेको एस्थेटिक जेको डॉक्टर जेके स्किन जे हवाले सां डॉक्टर था अचनि, सोडे बि हलंदासीं, जेके एस्थेटिक ईंदा ब्यूटिशियन में मतलब कंहिंखे छॾिणो न आहे। अच्छा, इहो वरी मां तव्हां खां पुछो त इहो सही हूंदो असांजे लाइ? इहो काट मां ॿुधायो। तव्हां ईअं कयो, पंहिंजे डायरेक्टर खे चओ कोई बिल्डर घुरायो जेको फ़ाइदो वरी माना सुठो वठूं। हा, न उहो बि घुराईंदासीं, छो कोन। असांजे प्रोग्राम में त तव्हां ख़बर आहे न त हर शोबे सां लॻे पियल माण्हू। अच्छा, असां हूअं जीअं लास्ट प्रोग्राम में पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां कार्ड कढियो होसीं त असांजो प्रोग्राम कीअं हलंदो, छा थींदो, छा न, तव्हां ॿुधायो हुयो त 2 खां 4 ॾींहं अञा असांजो वधी सघे थो पियो। सो असां जेको आहे मां हाणे चाहींदसि त तव्हां इहो थोरो ॿुधायो त असां वटि जेके महिमान था अचनि ऐं पंहिंजी माना क़िस्मत ॿुधाइनि था, या तव्हां उन्हनि जेको सवाल पुछनि था, असां पंहिंजे प्रोग्राम जे हवाले सां ॿुधायूं था। मां जीअं चवंदी आहियां त मतिलबु काफ़ी माण्हू चवंदा आहिनि असां तव्हांजे प्रोग्राम में कॉल करणु चाहियूं था, पर असां वटि फ़िलहालु कॉल जो न आहे, त जेके उन्हनि जा सवाल आहिनि या असांजे प्रोग्राम जे हवाले सां, त असांजे प्रोग्राम में अञा केतिरियूं नयूं शयूं ईंदियूं, या असांजी जेका ही माना आहे हले थो पियो जीअं हिसाबु ईअं ई थींदो, या फ़ोन कॉल्स में एड कंदासीं न कंदासीं, या जेके आम माण्हू असांजे प्रोग्राम में अचणु चाहिनि था उहो बि अहिड़ो को सेक्शन असांजे प्रोग्राम में थियण वारो आहे या न? मां ॿुधायां थो तव्हांखे, फ़िलहाल न थियण वारो आहे। अच्छा, ठीकु आहे, पर जेको कॉल जो आहे, हा, उन ऑप्शन खे असीं मैसेजिस में वठी सघूं था। हा, ठीकु आहे। हा, व्हाट्सएप जेको नंबर अनाउंस कजे, जंहिंमें मैसेज अचनि, माण्हू पंहिंजो सवाल कनि ऐं असां उनखे उनजो जवाबु ॾियूं। 5-10 मिंट जो सेगमेंट रखूं, उनमें उनजा जवाब तकड़ छो जो तव्हांखे ॾिसी काफ़ी माण्हू चवंदा आहिनि यार असांखे बि पुछणो आहे। मूंखे ख़बर आहे त जंहिं महिल मुंहिंजा प्रोग्राम हलंदा आहिनि त उन महिल कॉल्स ॾाढियूं ईंदियूं, बिल्कुलु। हा, त उहो जेको ऑप्शन रखूं बिल्कुलु करे सघजनि था, उहो असांजो हली वेंदो। हा, सही। सो बहरहाल असां इहा तव्हांजी जेका परेशानी आहे उहा ख़तमु करण जी कोशिशि कंदासीं, ऐं SMS जे थ्रू असां व्हाट्सएप वारो नंबर हिकिड़ो रखंदासीं जिते तव्हां कुझु पुछी सघो था, त असां तव्हांखे उनजो जवाबु ॾींदासीं। सो बहरहाल असांजे प्रोग्राम जो टाइम बि ईअं ख़तमु थींदो आहे, का ख़बर ई न आहे पवंदी। असां खोड़ सारा सवाल हूंदा आहिनि जेके असां महिमान खां अञा रहिजी वेंदा आहिनि, बहुत सारी और बातें थी जो आपसे करनी थी, लेकिन वही बात कि नेक्स्ट टाइम इंशाल्लाह। और बहुत अच्छा लगा आप आई और बहुत अच्छी आपने बातें करी, और
थैंक यू सो मच, आपने इनवाइट किया, मुझे भी बहुत अच्छा लगा प्रोग्राम में आके, बहुत एंजॉय किया। थैंक यू और थैंक्स फॉर कमिंग अगेन। ऐं ॿियो इहो त जेको आहे लियाकत साहब त असां सां उअं ई गॾु हूंदो, ऐं जेको आहे माशाअल्लाह असांजो सिंगर साहब भी असां सां गॾु ई हूंदो। अॼु जेको आज हम आपको एक सॉन्ग लास्ट में डेडिकेट करेंगे, जो सॉन्ग ये सिंग करेंगे ना वो आपको स्पेशली डेडिकेट। हाँ, थैंक यू सो मच। सो थैंक यू।